الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم فمن حاجك فيه من بعد ما جاءك من العلم فقل تعالوا ندعو أبناءنا وأبناءكم ونساءنا ونساءكم وأنفسنا وأنفسكم ثم نبتهل فنجعل لعنة الله على الكاذبين صدق الله مولانا العلي العظيم मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो मुंहिंजे मुर्शिदन करीमन जे दर्जा पांधीड़ो अल्हम्दुलिल्लाह असांजे दिल जी तस्कीन पंहिंजे मुर्शिद जी ज़ियारत में आहे फ़कीरन के तस्कीन सुकून राहत फरत मुर्शिदन जे बयान सां मिलंदी आहे संदन जे दीदार सां मिलंदी आहे मां तव्हां वांगुरु साहिल ऐं पांधीड़ो आहियां मुर्शिदन जो तालिब आहियां इंशाअल्लाह असां सभु गॾु थिया आहियूं पंहिंजे पीर कामिल जे बयान ॿुधण जे लाइ चंद मिंटनि जे लाइ मां ज़िक्र हैदर करार मौला अली करण जे लाइ आयो आहियां अक्सर रिवायात मौजूद 13 रजबुल मुरज्जब सैयदना हैदर करार मौला अली असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रदियल्लाहु ताला अन्हु जो यौम मीलाद आहे अक्सर मुख्तलिफ रिवायत मौजूद थियूं पर घणी रिवायत इन बारे में आहिनि त 13 रजब सैयदना मौला कायनात जो विलादत जो ॾिहाड़ो आहे ऐं मोमिननि जे लाइ सैयदना मौला अली जी मोहब्बत सभ खां वॾी मोहब्बत आहे हर ई मोहब्बतूं अली जी मोहब्बत घोर करे छॾजनि सिक वारनि खे हर वक़्तु अली जो नालो सीने में समायल हूंदो आहे बदबख्त आहे वो माण्हू पुछड़ो आहे वो माण्हू जंहिंजे सीने में बुग़्ज़ अली अची वञे नबी साईं फरमायो जेको अली सां बुग़्ज़ थो रखे इहो अली सां बुग़्ज़ नथो रखे मूं नबी सां बुग़्ज़ थो रखे ऐं जंहिं अली सां मोहब्बत रखी उन ॼण के अली सां न मूं मोहम्मद करीम सां मोहब्बत रखी आहे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हैदर करार उहा ज़ात आहे उहो महबूबन करीमन जो प्यारो आहे जंहिंखे मदीने वारे साईं पंहिंजो बिरादर सॼो जंहिंखे मदीने वारे साईं मौला सॼो जंहिं अली खे ख़ुदि मदीने वारे साईं कलमो पढ़ायो उहो अली जो सूमर जे ॾिहाड़े ते मदीने वारे साईं ते वही नाज़िल थी तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे त मदीने वारा साईं सैयदना अनस बिन मालिक जो फरमाए बोइसन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम यौमल इस्नैन सूमर जे ॾिहाड़े महबूब मुस्तफा करीम ते वही नाज़िल थी ऐं वसल्ला अलीयुन यौम सुलसा ऐं अंगारे जे ॾींहुं मदीने वारे सां गॾु निमाज़ पढ़ण वारो अली हुयो वरी जो सुभान अल्लाह सैयदना हैदर करार जो फरमाए मुस्नद अहमद में हदीस आहे हजरत हैदर करार फरमायो अना अव्वल रजुलन सल्ला मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां वो पहिरियों मर्द आहियां जे महबूबन करीमन सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए सभ खां पहिरियां निमाज़ पढ़ी चओ सुभान अल्लाह बदबख्त पैदा थिया आहिनि नओ ज़मानो नो फिक्र अचे उन्हनि जे ज़हन में शैतानी फिक्र पियो आहे जेके सैयदना मौला कायनात जे शान खां बाग़ी कनि था ऐं साईं मुंहिंजा तत्बीक ऐं मुक़ाबलो कराइनि था सहाबा किराम जो मुक़ाबलो अहल बैतनि सां कनि था हिकिड़ो बदबख्त मूं कल्ह ॾिठो पिए चए थो त हज़रत अली अहल बैतनि में शामिल ई न आहे माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह मुंहिंजो तूं क़ुरान पढ़ी हा त अली जी अहल बैती महबूबन करीमन जे घर में अहल बैतनि में जे कुरान पढ़ी हा तो खुद मदीने वाले साईं अहल बैतन में कुरान के जरिए अली के शामिल कयो है चो सुभान अल्लाह जॾहिं नजरान जा ईसाई महबूबन करीमन वटि आया मुनाज़रो करण जे लाइ तस्लीस जे अक़ीदे ते त सैयदना ईसा रूहुल्लाह अल्लाह जो पुत्र आहे माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह मुनाज़रो करण आया मुनाज़रो थियो मदीने वाले साईं के चेन त हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह बिना पी जे पैदा थियो आहे
असा जो दलील बिना पी जे पैदा थियो लिहाजा असा जो अकीदो आ त सैयदना ईसा रूहुल्लाह जो पी माज अल्लाह नकले कुफर कुफर नबाशद अल्लाह है तो महबूबन करीमन फरमायो जे इहो दलील वठंदो त अल्लाह जो पुत्र माज अल्लाह हजरत ईसा रूहुल्लाह जो बिना पी जे पैदा थियो तो आदम अलैहिस्सलाम जे ला छा चवंदो आदम त बिना पी बिना मां जे पैदा थियो मुंजी पिया ईसान जा पादरी अगवान गालहण खत्म थी वियो सही मुजा दलील खत्म थी विया तो चवण लगा सा मुबाहिलो कंदासी मुबाहिले जे ला तवा पांजा अगवान आणियो असा पांजा घर जा भाती आणींदासी तवा पांजा माण्हू आणियो असा पांजा माण्हू आणींदासी ऐं हिक बे ते बददुआ था घुरो जेदी दुआ कबूल थी उन जे मथा अल्लाह ताला पांजो कहर किराईंदो हे नजरान जा ईसाई पंजा पादरी वठी आया अगवान वठी आया पंजा सही मुजा वडा वडा साथी वठी आया हेदा मुजो दिल पर नबी पंजे हकड़े हथ में अली के वरतई बे हथ में सैयदा फातिमा ज़हरा वरी जो सुभान अल्लाह कुरान फरमायो इन वाक़े के खुद कुरान बयान फरमायो जो सुभान अल्लाह तुम पढ़ा रब फरमायो वमन हाजक फीह मिन बाद मा जाक मिनल इल्म ओ ए नबी तो वट इल्म अची वणन का पोब जको इन ईसा रूहुल्लाह जे बारे में तो सा झगड़ो करे फकुल तआलो नदु अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम नबी चवीं त अचो गड थियो तवा पांचो सालो वठी अचो सा पांचो सालो वठी था अचो तवा पांजा पुत्र वठी अचो असा पांजा पुत्र वठी था अचो तवा पांजो जानियो आयो असा पांजो जानियो था आयो सुमनब तहिल पो मुबाहिलो था कयो यानी जारी था कयो दुआ था घुरो इल्तिजा था कयो रब के अर्ज था कयो फनजअल लअनतल्लाह अलल काज़िबीन पोसा दुआ घुरंदासी त कूड़े ते अल्लाह जी लानत पवे जने इए जे हो त तमा पंजा पुत्र आयो असा पंजा पुत्र आणींदासी मदीने वाले साईं लजपाल नबी सोने हबीब अरबी मुजीब सैयदना हैदर करार के वरतो सैयदना सैयदा फातिमा ज़हरा के वरतो ऐ सैयदना इमाम हसन के अज्ञान था इमाम हुसैन के अज्ञान था पंज तन पाक हिन मुझे दिल पर नबी संगत जी आया हबीबन दुआ गुरी अल्लाहुम्मा हाउला अहली सुभान अल्लाह ए मुझा मौला ए मुझा करीम रब्बा हे मुझा अहल बैत थी नजरान जे ईसान चो तोहा पंजा पुत्राणो नबी सुने इमाम हसन के आंदो इमाम हुसैन के आंदो जो सुभान अल्लाह पंजा बच्चानो नबी सुने ज़हरा साइन के आंदो पंजा घर भाती आयो नबी हैदर करार के ये ना जालिम महबूबन करीमन जो अहल बैत में शुमार ना है ना असा अहले सुन्नत जो की दुआ नबी जा चाचा नबी जो घर वालो नबी जा सौट सब अहल में शामिल है जेका आयत ततहीर नाजिल थिया जेका मदीने वाले साईं जे अहल बैतन जे ला आयत नाजिल थियो तन में नबी जो सजो घरानो अहल बैत नसब अहल बैत सकन अहल बैत विलादत हरई शामिल है पर हिते खास मुझे दिल पर नबी हैदर करार मौला अली के पांचे अहल बैतन में शामिल करे क़यामत ताई अचण वारन मुनाफिकन जे मुंह ते मोमिनन जे ला दलील कायम कयो तो अली जो शान गाईंदा वञो मुनाफिकन जा मुंह सारींदा वञो मोमिनन जो दिल उठारींदा वञो हक जेकी दिल थरे दी सोचे सुभान अल्लाह
कराने दिल पर सही से करो इश्क मझाचो अली अली मोहब्बत माचो ओ साईं कंदो सब भली मौला अली की मनकबत पढ़ो इश्क मचाचो मोहब्बत माचो अली अली साईं कंदो सब भली अली अली असांजो मौला है अली असांजो मौला है संग कंदो रब सोला जो दिल चवे दी असांजो मौला अली असो हथ मथे करे मर सैयदना बुरैदा रिवायत कई हजरत अनस रिवायत कई हजरत सैयदना अबू अय्यूब अंसारी रिवायत कई सैयदना साद बिन अबी वक्कास रिवायत कई जम्मे कफीरा अहल बैत असहाबा किराम जो हिकड़ी वडी जमात तन हरनी मुख्तलिफ अहादीस जे किताबन में या हदीस आई मुझे दिल पर नबी खुद मौला अली जो हथ विची ये हथ छले फरमायो ए मुझे सहाबियों बुधो मन कुंत मौला फहाजा अली मौला मौला मां अली मां मोहम्मद करीम आया ते जो मौला अलिया मौला मोहम्मद नबी है जो मने तो मुके पाजो आका नबी सही फरमायो तो मां के जो दोस्त बनाया जे मुके दोस्त बनाने की इजाजत हुजे हां तो मां अबू बकर सिद्दीक के पाजो दोस्त बनाया जो सुभान अल्लाह जे दोस्त बनाने की इजाजत हुजे हां तो मां सिद्दीक अकबर के पाजो दोस्त बनाया इन जा थोड़ा है मुझे मथा एहसान है मुझे मथा इतना थोड़ा दया से जेके मां मोहम्मद करीम लाहे न तो सजा अबू बकर जा एहसान खुद अल्लाह लाही दो मौला जी माना दोस्त ना है मौला जी माना आका है रहबर रहनुमा है जको चवे तो मुझो मौला मुझो आका मुझो रहबर रहनुमा अकबर मदीने वालो वो यो मनो पौंदस दसा जो रहबर रहनुमा आका अकबर रहबर हर शे जिंद जान अली नचे वो सुभान अल्लाह वाहबारे भी नहीं थे ना मुल्लन के धारा खड़ी कारो मुंह पर जो वनी दांगी मलन ठहे तो सुन्नी सदान वाला तहाजे मोहल के कहो कालक मली भैया जो अली के नाले का चिड़ो था जे चिड़ो तो मुबारक हो जेवा अदा ही करमी जमात कलब अली सा गद हुई अल्हम्दुलिल्लाह अली सा गद हुआ खुदा जी सजो कसमा मुझे मुर्शिद गवाह है असाजी सिरिया में जैसी सा हुआ है तैसी अली अली कंदा रहना अली 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 फरमायो अली से मुबारक है यादुन नदरा में हदीस आया सुभान अल्लाह जदे हैदर करार जो नबी सुने निकाह पे पढ़ा चलो सुभान अल्लाह साईं फरमायो हबीबन फरमायो हाजा जिब्रील युखबिरनी ओ अली ये जिब्रील आयो जे तो अल्लाह अज़्ज़ व जल्ला ज़व्वजक फातिमा अल्लाह खुद तुझो तुझी शादी फातिमा से कराई चलो सुभान अल्लाह मुखे इन जे मथा गवाह बनायो थई ऐ जन्नत में अल्लाह ताला हिकड़ो जन्नत जो बना जे जो नालो तूबा है अनिन सिरी अलैहिम दुर वल याकूत जे तूबा जे बनते याकूत मरजान जुड़े नहीं हजरत अली के नबी तो फरमाए जे जे हेठा हुरुल ऐन जन्नत जो हुरू वेठियूं हिन जेके फातिमा जी शादी ते खुशी पियूं मल्हाइनि
सुभान अल्लाह सुभान नबी से फरमायो त उन वण जे हेठा एतरा मलाइक बीठा है जेके क़यामत ताईं अली जे निकाह जी असांजी शादी थे तवज्जो जो मुड़ी असांजी शादी थे हिकड़ो डी खुशी कंदासी महीनो जश्न मल्हाईंदासी भला को अमीर माण्हू जे हिंदुस्तान जो अंबानी हुयो शादी कराई पुट जी त साल सजो खुशी मल्हाए साल खणी खुशी मल्हाए जदे अली जी शादी ज़हरा सां पई थे नबी साईं फरमायो त इन तू बावण जे हेठा क़यामत ताईं मलाइक बिहंदा यदहादूनहु बैनहुम इला यौमल क़यामत क़यामत ताईं मलाइक हिक बे के अली जी शादी जी खुशी में तोहफा ॾींदा खुशी क़यामत ताईं अल्लाह जारी करे छड़ी अली जे ला आशिक खुश थींदा रहंदा क़यामत ताईं सड़े तो त भली पियो सड़े सीने में बाहि बारे तो त भली पियो बारे असां बाहि कोन लगाई या रब तुझे सीने में बाहि बारे असां ये चवंदासीं जे दिल पर सोने से खारियो अमीरुल सीनन में हसीन सजो सादिक अमीन हसीनन में हसीन सजो सादिक अमीन केर दिल खोले जो अली मौला अली मौला अली मौला सुभान अल्लाह मां जिक्र अली करो तो वडो वक्त गुजरी वेंदो इंशाअल्लाह सीना असांजा अली जी मोहब्बत में भरियल आहे उथो त जींदासीं अली जे नाले सां मरंदासीं अली जी मोहब्बत सां कबूल आहे अल्लाह ताला शाल असां के अहल बैतन जे हुबदारन में जियारे अल्लाह शाल असहाबन जो अदब वारो बनाए अल्लाह असां के मदीने वारे जी आग जो इश्क या अदब नसीब फरमाए आखिर में हे मुझे हथ में मुझे मुर्शिद जा किताब है चो सुभान खोले जो सुभान अल्लाह हे इल्म जी खैरात अली जे दर ते मिलंदी सुभान अल्लाह सुभान नालो वठ दिल पर से 600 किताब लिखया इन मुंह ते जे अली जो नालो बुधी टीड़ त पुचड़े दी दिल पर से जो फैज दिसी अली जो फैज है कलम देसी कौन लिखंदो आ जैसी अली का खैरात न मिले कलम की स्याही देसी अखर पन्नो कारो न कदिया जैसी मौला अली नजफ पाकमान हिदायत वाली फैज वाली निगाह न शुक्र अल्हम्दुलिल्लाह मोहम्मदी फैज ब मिलियो आ त अलवी फैज ब मिलियो हे कलम जो लफ्ज मौला अली जी खैरात अल्हम्दुलिल्लाह हे पखीरन परवाज 1990 जी डायरी कमाल जी डायरी साईं जो सभई डायरी बेमिसाल है लफ्ज माणिक मोती लाल हीरन याकूतन जवाहरन खान अजीम है पर ये 90 जी डायरी पढ़ंदो बेमिसाल है समझो था इनमें बड़ा सबक का है मां केड़ो कई मिसाल दिया तवा पढ़ंदो हे वो साल है जो विसाल हजरत कुदवतुल औलिया महबूबिल्लाह नवर अल्लाह बरकत हो हां तवा पाण अंदाजो लगायो त उन में केतरी खुसूसियत या अहमियत होंदी साईं ने लिखियो आ इहो त तवा हर को पढ़ो इंशाअल्लाह ऐं उन का बाद में हे मवाइद हसना जो 9 जिल्द सुन्नियन जा सरमान मौला अली जी तारीफ तवा बुधी हिन में शान औलिया बयान थियल आई उए बुजुर्ग उए इमाम उए वली जेके उम्मत जी अगवानी करे विया बारह इमाम साईं मुजा 4 फकीह मुजतहिद असांजा उन का बाद में आइमा हदीस आइमा फिके तन सभनी जो जिक्र मुझे मुर्शिदन करीमन ने किताब लिखे उन का बाद में है किताब रूहुल कलाम तो सुभान अल्लाह मुर्शिदन जी बेमिसाल शायरी शेर सोन जे पानी से लिखण जड़ो सब किताब वठो पाण भी पढ़ो पंहिंजे यारन दोस्तन के पढ़ायो खर्च करे तवा तबलीग नथा करे सको तकरीर नथा करे सको तवा जे ला आसानी मुझे पीर कामिल कई पाण किताब पढ़ी पंहिंजे यार दोस्त के जो अदा हे मुझे मुर्शिदन करीमन जो फैज़ वारो किताब है तवा पढ़ो इंशाअल्लाह तवा
किताब दींदो उन जे सीने के मदीनो बनाण दिल पर साईं तहरीर जो कम बिला ताखीर किताब दिल नवाज दिला मुझा पिछड़ा मुर्शिद